बार खान वाक़े जे केस में अॻभराई थी आहे। क़तल थियल 2 नौजवान गिरान नाज़ जा पुट हुजण जी तस्दीक थी आहे। खूह मां हथ आयल लाशन जी DNA रिपोर्ट लाहौर मां अची वई आहे। सरदार अब्दुल रहमान खेतरान जे पुट इनाम क्राइम ब्रांच वटि बयान बि रिकॉर्ड कराए छॾियो आहे। पाबंदी पियल तंज़ीम जे सरदार अब्दुल रहमान खेतरान खे धमकी SP बार खान सूबाई वज़ीर जी सिक्योरिटी वधाइण लाइ लेटर बि जारी करे छॾियो आहे। बार खान वाक़े जे केस में अॻभराई क़तल थियल 2 नौजवान गिरान नाज़ जा पुट हुजण जी तस्दीक कई वई आहे। खूह मां हथ आयल लाशन जे DNA रिपोर्ट लाहौर मां अची वई आहे। सरदार अब्दुल रहमान खेतरान जे पुट इनाम क्राइम ब्रांच वटि बयान बि रिकॉर्ड कराए छॾियो आहे। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। बार खान वाक़े जे केस में अॻभराई थी आहे। क़तल थियल 2 नौजवान गिरान नाज़ जा पुट हुजण जी तस्दीक बि कई वई आहे। खूह मां हथ आयल लाशन जी DNA रिपोर्ट लाहौर मां अची वई आहे। बार खान वाक़े जे केस में अॻभराई थी आहे। क़तल थियल 2 नौजवान गिरान नाज़ जा पुट हुजण जी तस्दीक थी आहे। खूह मां हथियल लाशन जी DNA रिपोर्ट लाहौर मां अची वई आहे। सरदार अब्दुल रहमान खेतरान जे पुट इनाम क्राइम ब्रांच वटि बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, बलोचिस्तान के बारखान वाले इलाके जो बारखान वाले वाक़े केस में अॻभराई थी आहे। बारखान वाक़े में सरदार अब्दुल रहमान खेतरान पारां बीबी गरनाज़ मरी जे 2 पुटनि जे क़तल में उनजे DNA टेस्ट लाहौर में अची वई आहे। उनजी तस्दीक भी थी वई आहे 2 पुटनि जी। सरदार अब्दुल रहमान खेतरान के पुट इनाम खेतरान की क्राइम ब्रांच में बयान पंहिंजी रिकॉर्ड कराई आई आहे। होॾां पाबंदी मरियल तंज़ीम भी सरदार अब्दुल रहमान खेतरान के धमकी ॾेई छॾी आहे। उन बाबति SSP खे लेटर मिली आहे। SSP सरदार अब्दुल रहमान खेतरान सिक्योरिटी इंतहा सख़्त करण जी पिण हिदायत कई आहे। जी ठीक है, मेहरबानी आज़ाद अपडेट करण लाइ।